तारीख़ में वॾो नालो हो ऐं रईसी पहिरियों सिंधी मुसलमान बैरिस्टर हो जेको असेंबली में जेको इंग्लैंड में जेको पंहिंजी PhD करे आयो हो ऐं बैरिस्ट्री वकालत जी जेका उनखे डिग्री मिली हुई ऐं असां सभिनि लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त रईस सिंध मां जॾहिं 1909 ईस्वी में मिंटो मोले रिफॉर्म्स अचनि था ऐं उन मां जेको 4 जेके सिंध मां माण्हू चूंडजनि था त उन में रईस जो नालो जेको आहे उहो सरफ़हरिस्त हूंदो ऐं वॾेरनि ऐं जागीरदारनि तरफ़ां चूंडियो वेंदो आहे। पर पोइ रईस जेको आहे उन्हनि वॾेरनि ऐं जागीरदारनि ख़िलाफ़ु हिकिड़ी मुहिम हलाईंदो आहे छाकाणि त रईस हिकिड़ो बिल पास करण जी कोशिशि कंदो आहे जंहिंमें इहो चयो वेंदो आहे त रुपए मां 1 पैसो इन्हनि अमीरनि ऐं रईसनि मां वठी ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे उन एजुकेशन ॾिबी ऐं उनखां पोइ रईस केतिरा ई जेके आहिनि उहे बिल पास कराया असेंबली में ऐं उन्हनि में सेठ हरचंद राय रईस जी तमामु घणी मदद कई हुई। ऐं सम्झां थो त रईस जो वॾो कारनामो हो। रईस लाइ हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। इन ते असांजा हिते वधीक मुक़ररु वेठा आहिनि सुहिणे अंदाज़ सां आहिनि जेको पूरो हिकिड़ो अरसो हो जंहिंमें रईस 1905 ईस्वी खां ऐं 1924 ईस्वी में जॾहिं रईस दुनिया में वञनि था त हुनजी पूरी हिकिड़ी तारीख़ आहे अंग्रेज़नि जो दौर उन ख़िलाफ़ु विढ़णु। ऐं सम्झां थो वॾा हिते जेके वेठा आहिनि थिया जीअं असांजो कामरेड दोस्त आहे मसरूर शाह उहो बहितर अंदाज़ सां ॻाल्हाए सघे थो। साईं मंसूर कादिर जूणे जो रईस जी जेका आहे उन ते बि ॻाल्हाए सघनि था। ख़ुदि साईं सदर महफ़िल साईं जलाल महमूद शाह साहिब इन ते ॻाल्हाए सघनि था। ऐं गुज़ारिश कंदुसि तक़रीर लाइ मंसूर कादिर जूणे जो साहिब खे त पाण अचनि ऐं रईस ते ॻाल्हाइनि। ऐं अॼु ज़ोरदार ताड़ियुनि में साईं मंसूर कादिर जूणे जो साहिब। स्टेज ते वेठल साईं जलाल महमूद शाह, ॿिया बुज़ुर्ग ऐं हेठि वेठल भाइरो ऐं भेनरो, जीए सिंध, जीए लतीफ़ जी ॿोली। दरअसल अॼु कराची हिकिड़ो प्रोग्राम हुयो, हिकिड़ो पीपल्स पार्टी जी पंहिंजी अंदरि जेकी ईअं थींदी आहे गहमा गहमी ऐं जंग, नसरपुर में उन सैयद दरबार अली शाह खे शहीद कयो ऐं उनजी अॼु वरसी। सो उनजो भाउ जेको आहे सैयद एजाज़ अली शाह उन मूंखे चयो त हेॾे अचिजांइ। अदीअ सां बि कमिटमेंट हुई त मां त हिते, छो त जॾहिं खां वठी भुरगड़ी साहब ते ही मेड़ाका थिया आहिनि मूं को बि मेड़ाको घुसायो न आहे। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त हिकु दफ़े मैडम हमीदा खोड़ो जंहिंसां मां तक़रीबन 40 साल खनि रहियुसि, उन मूंखे चयो त पाण सिंध जे मशाहिर ते जन सिंध जी ख़िदमत कई आहे, उन्हनि ते हिकिड़ा कमु शुरू कयूं, उन्हनि ते हिकिड़ा किताब छपाइण शुरू कयूं। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त उनजी हिकिड़ी सोच हुई त मां जंहिं पहिरीं शख़्सियत ते किताब आणणु थी चाहियां उन में रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी सरे फ़हरिस्त आहे, पहिरियों किताब उन ते अचणु खपे। पर मूं जॾहिं मैडम बि हिकिड़ो मज़मून लिखियो अंग्रेज़ी में, जॾहिं उन ते असां मवाद गॾु करण जी कोशिशि कई त अफ़सोस सां त असांखे उन ते को मवाद ई कोन पिए मिलियो। पोइ इहो सहरो मूं पंहिंजे सिर ते खयों। मूं मैडम खे चयो त मूंखे तव्हां महीनो खनि ॾियो, मां सिंध आलाजी में वञी सिंध यूनिवर्सिटी में वञी, छो त मां उते पढ़ियो आहियां, मूंखे ख़बर आहे उतां जूं लाइब्रेरियूं तमामु रिच आहिनि, मां वञी इहो कमु थो कयां। चई तोखे इजाज़त आहे। मां अचे रईस साहब ते कमु शुरू कयो ऐं मां सम्झां थो पहिरियों किताब उहो रेस ते जेको 150 खनि सुफ़नि ते मूं छपाए पधिरो कयो।
न रुगो इहा पर मां हिकु दफ़े साईं सां बि कचहरियूं कंदा हुआसीं, साईं वॾे सां, साईं GM सां, त उन जे ज़हन में बि इहा ॻाल्हि हूंदी त भुरगड़ी साहब ते हिकिड़ो भरपूर किताब अचणु खपे। ऐं पोइ जॾहिं मां मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन में मैडम हमीदा खोड़ो सां गॾु हुयुसि पर्सनल स्टाफ ऑफिसर, त साईं मोहम्मद हाशिम लगाड़ीअ सां मुंहिंजी कचहरी थी। उन चयो यार मूं त अंग्रेज़ी में ॾाढो वॾो कमु कयो आहे, हे ॾिस अचे तूं कंहिं महिल मां खणी थो अचां कुझु ॾींहंनि में। ऐं जेॾी महिल उहो मूं कमु ॾिठो त वाक़ई मूं सम्झो त वाक़ई कमु हीअं थींदो आहे। ऐं उहो पहिरियों किताबु अंग्रेज़ीअ में ऐं हाणे उहो किताबु सिंधीअ में छपजी पधिरो थियो आहे। उन खां अलावा मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त असां पुराणनि किताबनि जा माना शौक़ु, जीअं हिकिड़े कंहिंखे कुकरनि विड़हाइण जो शौक़ु, कंहिंखे कहिड़ो शौक़ु, कंहिंखे कहिड़ो शौक़ु। मूंखे पुराणनि किताबनि गॾु करण जो शौक़ु हूंदो। मां फ्रेयर हॉल ऐं कराची जे सदर में बाज़ार लॻंदी आहे, हर आचर ते अञा ताईं लॻंदी आहे। हिकु दफ़े मां किताब ॻोल्हींदो वठां त मूंखे उतां 3 वॾा डॉक्यूमेंट्स भुरगड़ी साहब जा उन जे पार्टीअ जा मूंखे मिलिया, जेके अॼु ॾींहं ताईं मां सांढियूं वेठो आहियां। मां चाहियां थो त उन ते बि कमु थियणु खपे। उहे संदसि जेकी उन वक़्तु पार्टी जंहिंजो नंढड़ो ज़िक्र बि करे वियो त हितां जे जागीरदारनि ऐं वॾेरनि ते माना त मण ते उहा साईं चयो त रुपए ते, उन वक़्तु रुपयो वॾी ॻाल्हि हूंदी, मण ते 1 पैसो जेको आहे सो टैक्स लॻाए उहो तालीम ते ख़र्च कयो वञे। उन डॉक्यूमेंट्स पढ़ण खां पोइ मूंखे त जेको आहे सो हैरानगी थी थिए त उन पंहिंजे हूंदे जेके पार्टी हलाई, तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि जी उमिरि मां भायां थो त 41 या 43 सालनि ताईं हू ज़िंदा रहिया। पर बैरिस्टर, मां सम्झां थो सिंध जो पहिरियों बैरिस्टर हुयो रईस गुलाम अहमद खान भुरगड़ी। त उन जेको बि कमु कयो उन कम जो बाक़ाइदे दस्तावेज़ी हिकिड़ा सबूत रखंदा। ऐं उहे 3 दस्तावेज़ मूंखे मिलिया जेके 1914 खां वठी 16 ताईं जा आहिनि। ऐं तक़रीबन न त जेके आहिनि 200 सुफ़नि ते आहिनि। यादगार कमेटी हिते ईअं आहे त मूंखे इहे ॻाल्हियूं रिपीटेशन थींदी, मां चवंदो बि रहियो आहियां त असां जेकॾहिं को असांजे खानदान में को चङो माण्हू थी गुज़रियो आहे त पोइ उन खानदान वारा उन जूं वरसियूं बि मल्हाइनि, उन्हनि जूं सालगिरहूं बि कनि, उन्हनि जूं जेको इहो ट्रेंड ख़राबु आहे। अधी चयो त हे इदारा छाजे लाइ आहिनि? जन माण्हुनि सिंध खे जन माण्हुनि इदारा ॾिना, उन्हनि माण्हुनि जूं वरसियूं ऐं सालगिरहूं उन्हनि जा खानदान वारा या उन्हनि जे ज़ात पात वारा उहे जेके यादगार कमेटियूं ठाहे ऐं उन्हनि ते कमु कनि। उन खां बहितर आहे त हीअ जेके आहिनि सो जेके हुकूमतुनि में आहिनि, जेके वॾा इदारा हू संभालियो वेठा आहिनि, उहे उन्हनि ते कमु कनि, उन्हनि ते रिसर्च कराइनि। मां अदीअ खे चयो आहे त मूं वटि उहे जेके 3 महफ़ूज़ आहिनि उहे अचणु खपनि। उहे तव्हां आणियो, मां उहे ॾियण जे लाइ तव्हांखे तयारु आहियां। मां इहा ॻाल्हि 3 साल अॻु बि हिते ई हिन स्टेज ते ई इहा ॻाल्हि कई हुई। पर हाणे असां बि जेको आहे सो ईअं माना इहो धिड़कनि ते हलंदा था वठूं, कंहिं महिल बि अचो थो ईअं इहा हाली मदद थींदी ऐं रवानगी थी वेंदी। तंहिंजे करे उन कम खे केरु संभालण वारो हुजे जेको संभाले। मां उहे कंहिं साईं जलाल महमूद शाह जे हथां उहे कंहिंखे ॾियणु चाहियां थो, पोइ उन ते कमु कनि या न कनि, पर मां पंहिंजो उहो जेको मूं ते हिकिड़ो आहे इहो जेको आहे सो पयूं आहिनि शयूं, उहे मां उन्हनि खे ॾियणु थो चाहियां। ऐं कल्ह मां पंहिंजे किताबनि खे ॾिठो पए त उतां हिकिड़ी रिपोर्ट लधी आहे मूंखे। उहा हिन हुर मूवमेंट जी जेको आहे सो हुर मूवमेंट ते हिकिड़ी इंतिहाई ज़बरदस्त रिपोर्ट आहे जेका
अंग्रेज़ दौर में जेका हुर्मूमेंट हली उन दौर जो जेको कमिश्नर हो इहो नालो बि चङो डॉक्टर लैम्ब्रिक, उन जी उहा रिपोर्ट तयारु कयल आहे जेका कल्ह मूंखे मिली आहे। मां थो चवां त उहे सभु शयूं हलियूं वेंदियूं। ऐं मैडम हमीदा खोड़ो जेतिरो कमु कयो, मां उन जो अखियुनि ॾिठो, शाहिद आहियां। उन जेतिरो बि उन जेके शयूं गॾु करे आई इंडिया ऑफिस लाइब्रेरी मूं, उहे बि मूं वटि पयूं आहिनि, महफ़ूज़ पयूं आहिनि। पर अहिड़नि इदारनि खे ॾेई ऐं उहे जेको आहे सो ईअं उॾोही ऐं जेको आहे कुअनि जे हवाले करणु न, पर हिकिड़ो इदारो, हिकिड़ो गैर सरकारी इदारो ठहणु खपे जंहिंमें उहे ॾींदे मूंखे बि जेको आहे सो फ़ख़्रु महसूसु थींदो। बाक़ी सरकारी इदारनि जे हवाले उहे त मां हिकु दफ़े वियुसि एॾा एंटीक्विटीज़ वारनि ॾे, त उन्हनि मूंखे हिकिड़ो लाइब्रेरियन हो, उन मूंखे ॿुधायो त हे डॉक्टर नबी बख्श बलोच जी लाइब्रेरी असां ख़रीद कई आहे, मींहं में पई थी पुसे ऐं उते जाइ नथा ॾियनि असांखे जो किताब रखूं। हाणे अहिड़ी बेदर्दी ऐं अहिड़ी बेरहमाना जेकी आहे पोज़ीशन आहे गवर्नमेंट जी, उते उहे शयूं ॾेई जेका सिंध जी तारीख़ आहे उहा कीअं जेको आहे सो असां उहा उन्हनि जे हवाले कजे त उहे उन्हनि ते कमु कनि। सो काफ़ी शयूं आहिनि, काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके करण ते दिलि बि चवे थी। पर हाणे रईस साहिबु तमामु वॾो माण्हू हो, तव्हां अंदाज़ो कयो त जंहिंखे क़ाइदे आज़म पंहिंजो सियासी उस्ताद चवे, जंहिंखे उन दौर जा वॾा साईं GM सैयद जहिड़ो माण्हू बि उनखे पंहिंजो सियासी उस्ताद चवे, ऐं उहे अहिड़ा माण्हू जेके आहिनि उनखे त उनजो कैलेबर छा हूंदो, उनजो कदकाठ छा हूंदो, उनजी हैसियत छा हूंदी। अॼु असां उनखे विसारे वेठा आहियूं, असां बेहिस थी विया आहियूं। असां छा आहे अलाए छा आहे, अॼुकल्ह असां ते पैसे जो वॾो थी वियो आहे, मतिलबु त जेको आहे सो हमिलो। तंहिंजे करे असां पंहिंजे अख़लाकियात, पंहिंजो किरदारु, पंहिंजी सियासत, पंहिंजो अदब, पंहिंजो इल्मु, पंहिंजी ॾाहप, पंहिंजी सियासत सभिनी खे विसारे छॾियो आहे। ऐं अहिड़नि माण्हुनि खे त यादि करण सां त हक़ीक़त में ईमान बि ताज़ो थो थिए। ऐं जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि खे यादि कंदव त मां सम्झां थो त तव्हां अॻिते हली सुठियूं तव्हांखे राहूं मिली सघनि थियूं, जंहिं ते हली तव्हां पंहिंजूं मंज़िलूं माणे सघो था। इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजी जाइ वठां थो। महिरबानी। वॾी महिरबानी साईं मंसूर साहब।